म्यूनिसिपल कमेटी घोटकी जे मुलाज़िमनि जो 16 महीननि खां पघारूं न मिलण ख़िलाफ़ प्रेस क्लब खां पीपल चौक ताईं रैली। सियासी समाजी पार्टी जे अॻुवाणनि पारां म्यूनिसिपल कमेटी जे मुलाज़िमनि जी हिमायत रैली में शिरकत। म्यूनिसिपल कमेटी जे मुलाज़िमनि इख़्तियार टिगड़, मीर मोहम्मद सुमरो, ज़हीर महर, करीम बख्श पठान समेत ॿिनि मुलाज़िमनि चयो त असांजी 16 महीननि जी पघार बंदि करे नाइंसाफ़ी कई वई आहे। असां चूंडियल नुमाइंदनि सूबाई वज़ीर जाम इकरामुल्लाह धारेजो एमएनए मोहम्मद बख्श ख़ान महर वटि पाक किताब बि खणी वियासीं। हुननि असांखे आसरनि खां सवाइ कुझु बि नाहे ॾिनो। स्टेप फाउंडेशन जी चेयरपर्सन शाइस्ता खोसो मुलाज़िमनि सां गॾु एहतजाज कंदे चयो त पीपीएमएनए मोहम्मद बख्श महर मुलाज़िमनि खे एहतजाजी कैंप ख़तमु कराई पघारूं ॾियण जी ख़ातिरी कराई, पर अफ़सोस थिए थो हथां जा चूंडियल नुमाइंदनि वटि पाक किताब बि खणी वियासीं। घोटकी ज़िले जा चूंडियल नुमाइंदा इक़्तिदार जे नशे में एतिरा अंधा थी विया आहिनि उन्हनि खे मिसकीन मुलाज़िमनि मथां रहम ई नथो अचे। रोटी कपिड़ा और मकान जो नारो हणंदड़ पीपी जी हुकूमत मिसकिननि खां रोज़गार खसे 16 महीननि जो पघारूं बंदि करे छॾियूं आहिनि। मुलाज़िम मजबूर सबबि मासूम ॿार विकिरो करण जा होका हणी रहिया आहिनि। पीपी हुकूमत ऐं घोटकी जे चूंडियल नुमाइंदनि हुननि सां नाइंसाफ़ी कई आहे। एहतजाज कंदड़ मुलाज़िमनि चयो त पघारनि जे बहाली ताईं असांजो एहतजाज जो सिलसिलो जारी रहंदो।